सकरन वाबड़ा जी मुबीना नाइंसाफ़िन ख़िलाफ़ सिंध तरक्की पसंद पार्टी पारां सिनेमा चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे जी अॻुवाणी कामरेड हुसैन बख्श कैरियो कामरेड गुल इनक़लाबी करे रहिया हुआ, जंहिंमें कारकुननि ऐं शहरियुनि जो वॾे अंग में शिरकत। मुज़ाहिरनि पारां वाबड़ा इंतिज़ामिया ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते कामरेड हुसैन बख्श कैरियो ख़िताब कंदे चयो त सकरन शहर ऐं आसपास जे इलाइक़नि में वाबड़ा पारां हर 2 कलाकनि खां पोइ वेंदड़ लोड शेडिंग आवाम जो जीअं जंजाल करे छॾियो आहे। हिन वधीक चयो त सख़्त गर्मीअ में बिजली जी अखबूट सबबि ॿार ॿुढा ऐं बीमार सख़्त अज़ाब में मुब्तला आहिनि। उन मौक़े ते कामरेड गुल इनक़लाबी चयो त वाबड़ा गर्दी जी सबबि कारोबार पिणु मुकमल तौर ते तबाह थी चुको आहे। सियासी समाजी मज़हबी अॻुवाननि वधीक चयो त हिक तरफ़ बिजली न आहे त ॿिए तरफ़ ग़रीब अवाम खे हज़ारे रुपयनि जा नाजाइज़ ऐं वाधू बिल मोकिलिया पिया वञनि, जेको सरासर ज़ुल्म आहे। हिननि चेतावनी ॾिनो त जेकॾहिं लोड शेडिंग जो आज़ार ख़त्म न कयो वियो त एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन जा मुतालबा सकरन में गैर एलानियल ऐं वाधू लोड शेडिंग जो ख़ात्मो कयो वञे। गर्मी जी लहर खे नज़र में रखंदे अवाम खे बिजली फराहम करे रिलीफ ॾिनो वञे। नाजाइज़ बिल्डिंग ऐं ओवर चार्जिंग जो सिलसिलो बंदि कयो वञे।